महल दो महले कारें नौकर ये सब कुछ तो पाया तूने, चार खिलौने लेकर मूर्ख अपना जन्म गंवाया तूने। इन किस्म जे जन्म गंवाइण जे उबतड़ के माण्हू पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु आवाम ऐं ख़ल्क़ जी ख़िदमत में बि गुज़ारनि था। अहिड़े ई मोहतरम साईं सामनमल देवनाणी खे गुज़ारिश कंदुसि त उहो अची स्टेज ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। कख सड़िया पन सड़िया सड़ियो सारो गाह। कख सड़िया पन सड़िया सड़ियो सारो गाह। जिन सां आए अलाह त न तिन खे। इज़त माब जनाब डॉक्टर नबी बख्श साहब, हिते आयल मौजूद महिमानो, हक़ ऐं सच जो साथ ॾींदड़ असांजा कोस्तान जे अज़ीम धरतीअ जा अज़ीम साफ़ी भारो, KTN सिंध TV ऐं ॿिया मौजूद महिमानो, घोट हज़रात, अस्सलाम वालेकुम। जीअं त असांखे चोॾहीं शेख साहब दावत ॾिनी त गुज़िरियल दफ़े असां हैदराबाद चैम्बर ऑफ कॉमर्स जे प्रेसिडेंट खे वठी आयासीं। हींअर बि शेख साहब जी महिरबानी जो असांखे यादि कयईं ऐं प्रेसिडेंट साहब खे जीअं त फेडरेशन जी मीटिंग में इस्लामाबाद वञणो हुओ, सुभाणे लाज़मी मीटिंग हुई, इन करे अची कोन सघियो। बहरहाल मां हैदराबाद चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री जे प्रेसिडेंट ऐं मैनेजिंग कमेटीअ तरफ़ां घोट हज़रात खे दिलि जे गहराइनि सां वाधायूं पेश कयां थो। साईं, असां पहाका ॿुधंदा आहियूं ऐं सोचींदा आहियूं छा पहाका उहे सचा आहिनि या कूड़ा आहिनि। जीअं हिकिड़ो पहाको आहे, निमाज़ पढ़णु सवली आहे लेकिन उथवे ॾुखी आहे। ऐं चैलेंज सां चवां थो, उथवे बिल्कुलु सवली आहे, जंहिंजो जीतो जागतो सबूत शेख साहब तव्हांजे साम्हूं आहे। हिन नेक कम में जेके बि हज़रात डोनेशन वग़ैरह ॾियनि था उहे थिया निमाज़ी, लेकिन उथवे सॼी शेख साहब करे थो। त शेख साहब खे इन उथवे करण ते मां दिलि जे गहराई सां मुबारकूं ॾियां थो ऐं पंहिंजे तरफ़ां हर सहकार जो यकीन ॾियारियां थो। गुज़िरियल दफ़े बि असां जेको बि तावन कयो हैदराबाद चैम्बर ऑफ कॉमर्स जे तरफ़ां, हिन साल बि असां शेख साहब सां गॾु आहियूं। सही चवंदा आहिनि, नेकी कर दरिया में डाल दिया। त असां उन जो डोनेशन वग़ैरह जो ऐलान करणु मुनासिबु कोन सम्झंदासीं। बाक़ी पंहिंजे तरफ़ां हर सहकार करण जो यकीन ॾियारियूं था। ऐं ख़ासि आऊं गुज़ारिश कंदुसि, असांखे वधीक ख़ुशी तॾहिं थींदी जॾहिं हिते जीअं त डॉक्टर साहब तमामु घणा वेठल आहिनि, अखियुनि जूं मुफ़्त कैंपूं डॉक्टरनि खे लॻाइणु खपनि, जंहिंजे लाइ असां भाजपा ग्रुप ऑफ इंडस्ट्री जे तरफ़ां हर सहकार जो यकीन ॾियारियूं था। जीअं त असां डॉक्टर कोन आहियूं, लेकिन असांजो जज़्बो, असांजो जोश अवाम जी ख़िदमत करणु आहे। उन ख़िदमत में असां उन्हनि सां गॾु आहियूं। आख़िर में मां घोट हज़रात खे ख़ुशख़बरी ॿुधाईंदुसि। जीअं त घोटनि जी शादी थी, ही ग़रीब मिसकिन मारूड़ आहिनि जिन जो अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी ॿुधाइणु आऊं मुनासिबु सम्झां थो। जीअं त मुंहिंजो तइल्लुक़ु भाजपा ग्रुप ऑफ इंडस्ट्री नवाबशाह सां आहे, त मां पंहिंजे इंडस्ट्री ग्रुप जे तरफ़ां घोट हज़रात खे ख़ुशख़बरी ॿुधाईंदुसि त तव्हां मां को बि घोट बेरोज़गार हुजे त असां पंहिंजनि कारखाननि में तव्हांखे नौकिरी ॾियण लाइ तयारु आहियूं। थैंक यू, महिरबानी।